दादू एसी वाबदा इरशाद सियाल एक्सीएन वाबदा अजीज अहमद पामर ऐं एसडीओ गुलाम सरवर सेतो जी अॻवाणीअ में एक्सीएन वाबदा ऑफिस में मीटिंग रखाई वई। मीटिंग की शुरुआत अल्लाह पाक के कलाम सां कई वई ऐं डिस्ट्रिक्ट दादू में कुंडा कनेक्शन डिस्कनेक्ट ऐं कंज्यूमर खिलाफ रेंजर्स पुलिस सां गॾिजी दादू तोड़े तालके लेवल ते रहियल बिल ऐं कुंडा कनेक्शन डिफॉल्टर कंज्यूमर खिलाफ कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो वियो। एसी सेप्को इरशाद अहमद सियाल साहब, इंजीनियर अजीज अहमद पंवर, सेप्को जे नौजवानन अयाज अहमद सोलंगी, अयाज मल्हा, मंजूर अहमद चन्ना, शाहिद अली सोलंगी, इमामदीन मल्हा, जुल्फकार अली मल्हा, बख्तियार अली लिगारी, जुल्फकार पंवर उर्फ नोड़ी जे वर्क की तारीफ़ कई ऐं चयो असांजी टीम में ही सब खां वधीक मेहनती ईमानदार लाइनमैन आहे जेके रात ॾींहुं दादू जी आवाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि। असांखे पंहिंजे दोस्तनि ते फ़ख्रु आहे ऐं मां सीईओ सेप्को के इन्हनि दोस्तनि जी लिस्ट तैयार करे मोकिलींदसि त इन्हनि खे हिकु सिंध लेवल ते मञता सर्टिफिकेट ॾिनो वञे ऐं सॼी टीम जो शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।